आदिलपुर वेझो घारनि सबबि मुख़्तलिफ़ ॻोठ पाणी हेठि अची विया। रहवासी सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ के क़दम नाहिनि खयां। ॻोठाणनि जो चवणु आहे त घर किरी रहिया आहिनि। अव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, आदिलपुर वेझो घारनि सबबि मुख़्तलिफ़ ॻोठ पाणी हेठि आहिनि। रहवासी सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। संदन चवणु आहे त इंतिज़ामिया पाणी निकाल कराइण लाइ के क़दम नाहिनि खयां। घर किरी रहिया आहिनि। आदिलपुर मां माजिद अली कलवर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी माजिद अली कलवर। जी ताहिरा घोटकी जे मुख़्तलिफ़ हंधनि तां पाणी छोड़ करण करे बंद बैनर के मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लगण जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु जेको पाणी जो जेका त इलाइक़े वासियुनि चवणु आहे घोटकी फीडर चौधरी लखण पाउर डुमकी टगड़ ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि तां पाणी छोड़ करण सबबि हिन वक़्तु जेके इलाइक़े वासियुनि जा जेके ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पवण लॻी चुका आहिनि, जंहिंमें भूड़ा कलवड़ो चंगुलाणी पंजल सातो पसण चाचड़ ऐं ॿिया ॻोठ शामिल आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेके ॻाल्हि कजे इलाइक़नि जी त उहे हिन वक़्तु ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जेका ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि आहिनि, जिन में पसण चाचड़ आहे, भूड़ा कलवड़ आहे, चंगुलाणी आहे, पंजल सातो आहे ऐं ॿिया जेके ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। जॾहिं त फसल जेको आहे मुकमल तौरु तबाह थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे असां हिन वक़्तु पाणी निकाल करण लाइ के बि इंतिज़ामिया उपाउ न वरितानी, जॾहिं त आपाजी खाते जी नाअहलीअ सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी छोड़ करण करे असांजे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लॻनि पिया, जंहिंजे करे असांजा ॻोठ जेके हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॻोठ पसण चाचड़, ड्रागो चाचड़, गंजी चाचड़ ऐं ॿिया ॻोठ जेका आहिनि उहे शामिल आहिनि, जंहिं ते हिन वक़्तु ताईं पाणी जेको आहे त बरसाती पाणी जेको आहे त निकाल त न थी सघियो आहे। जॾहिं त बंद बैनर जो पाणी जेको आहे उहो घारा लॻण सबबि मुख़्तलिफ़ ॻोठ जेके हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया या आपाजी खाते जेका अमला आहिनि उहो अमलो जेको आहे उहो हिन वक़्तु ते उघूरी निंड सुतल आहे, जंहिंजे करे इलाइक़े वासी ॾाढा परेशान आहिनि। हिननि जेको आहे त इंतिज़ामिया ऐं जेको आहे त सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर जेके बंद बैनर के घारा आहिनि उहे बंदि कराए ऐं जेको आहे त असांजे ॻोठनि में जेके पाणी आहिनि उहो निकाल कराए ॾिनो वञे, असांखे सुख जो साह खयो वञे। जी।